अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजे सिंध जूं। मुसनिफ़ पीर हसामुद्दीन शाह राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ द हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं 2020 ईस्वी, वधायल ऐं संवारियल। मुग़ल शाही ज़माने में हिंदुनि जी फ़ारसी तालीम। ही यादगार मज़मून माहवार अख़बार तालीम जे जुल्द 37 नंबर 1 अप्रैल 1937 ईस्वी वारे पर्चे में शाया थियो हो। हिन जी फ़ोटो स्टेट अज़ीज़ दोस्त बशीर अहमद हीसबाणीअ मोकिले ॾिनी। ही मज़मून ॾिसंदे ख़बर पवे थी त राशिदी साहब मरहूम उन वक़्तु सैयद फ़िदाई अल राशिदीअ जे अदबी नाले सां लिखंदा हुआ। मुग़लनि खां अॻे तोड़े हिंदुनि सां फ़ारसीदान क़ौमुनि जो मेल जोल सुल्तान महमूद गज़नवीअ जे हमलनि खां अॻु बि थोरो थियो हो, छाकाणि त फ़ारसीदान मकरानी माण्हुनि जो हिंदुनि सां लाॻापो हो ऐं पिणु याकूब सफ़ार जे ज़माने में बि सिंधियुनि सां ईरानियुनि जा तालुकात हुआ, त बि हिंदू फ़ारसीअ सां घणो रायल मायल गज़नवीअ जे हमलनि खां पोइ थिया। सुल्तान महमूद जे दरबार में हिकु हिंदू फ़ारसी आलिम तिलिक नाले हो, जंहिं जहिड़ो फ़ारसीदान उन ज़माने में मुश्किल थिए मिलियो। सिकंदर लोधीअ हिंदुनि में फ़ारसीअ जी तालीम ऐं लिख पढ़ जो रिवाजु पखेड़णु चाहियो, मगर एतिरे क़दुरु कामयाबु थी न सघियो जेतिरो चाहियाई थिए। शेरशाह जे हुकूमत में बि उहो सिलसिलो हलंदो आयो, मगर सवाइ कनि थोरनि फ़ारसीदाननि जे वधीक हिंदू पैदा थी की न सघिया। दीवान तोडरमल खत्री जेको अकबर आज़म जे ज़माने ताईं हो, सो उन ज़माने में निहायत आलिम ऐं फ़ाज़िल हो। संदसि जहिड़ो ख़ुशनवीस त को विरले हूंदो। कश्मीर में सुल्तान ज़ैनुल आबिदीन जी बादशाहीअ में हिंदुनि में फ़ारसी तालीम जो आगाज़ थियो, मगर अहिड़ो न जहिड़ो संदसि दिलि चाहियो थिए। बोधी बट फ़ारसीदान पैदा थियो, शाहनामा जो हाफ़िज़ हो ऐं निहायत मिठे आवाज़ सां शहनशाह अॻियां शाहनामे जा शेर पढ़ंदो हो। गुरु नानक साहब जंहिंसां मुसलमान सूफ़ियुनि जा निहायत न्याज़मंदाना ऐं गहरा तालुकात हुआ, फ़ारसीअ खां वाक़िफ़ हो। गरनत साहब मां मालूम थिए थो त हू साहब कुझु फ़ारसी शेर बि चई ॼाणंदो हो। तारीख़ में मुग़ल शाही ज़माने खां अॻे ई फ़ारसीदान हिंदू मालूम थियनि था। उन्हीअ मां अंदाज़ो करे सघिजे थो त मुग़लनि जे अचण खां अॻु फ़ारसी तालीम हिंदुनि में केतिरे क़दुरु हुई। अकबर जूं कोशिशूं। असां मथे लिखी चुका आहियूं त सिकंदर लोधीअ हिंदुनि में फ़ारसीअ खे रिवाजु ॾिनो, मगर संदसि कोशिशूं कामयाबु थी न सघियूं ऐं मुग़लनि जे वक़्त ताईं सवाइ ख़ासि हिंदुनि जे ॿियो को बि फ़ारसीअ जो ॼाणू न हो। मुग़लनि जी आमद खां पोइ फ़ारसीअ जेको हिंदुनि में रिवाजु पातो, उहो अॻु कॾहिं कोन हो। अकबर आज़म जॾहिं सल्तनत जो मालिक थियो, तॾहिं हिन पंहिंजो समूरो ख़्यालु उन तरफ़ सर्फ़ कयो। इब्तिदा में राजा तोडरमल हुकुम कढियो त दफ़्तरी ज़ुबान ऐं लिख पढ़ समूरी फ़ारसीअ में थिए, जेका अॻु घणो करे हिंदीअ में थींदी हुई। नतीजो उहो निकितो जो उन ज़माने में हिंदू घणो करे सरकारी नौकरियुनि ते क़ाइमु हुआ ऐं थींदा रहिया थे। तंहिं करे बिल्कुलु थोरे अरसे अंदरि मंझंदि फ़ारसीअ जो एतिरो मायो थी वियो जो बलाखमन लिखे थो त 18 सदीअ ताईं हिंदुनि में फ़ारसी तालीम जी तरक़ी मुसलमाननि खां बि वधीक थी वई। मंझंदि इंशा परदाज़, शाइर, नसर नवीस, फ़िलासफ़र अहिड़ा पैदा थी विया जो मुसलमाननि खे बि मथनि रश्क ईंदो हो। तालीम जो इंतिज़ाम। हिंदुस्तान में पुराणे ज़माने खां वठी तालीम जो इंतिज़ाम पंचायतुनि जे हथ में हूंदो हो। मकतब जो मुखियो संभालींदड़ पंडित हूंदो हो, जेको पंहिंजी जाइ या ॻोठाणनि माण्हुनि जी ॾिनल कोठीअ में वेही ॿारनि खे तालीम ॾींदो हो। संदसि ख़ुराक ऐं पोशाक जो भार छोकिरनि जे माइटनि ते हूंदो हो। मुग़लनि खां अॻे इस्लामी मदरसा तमामु घणा हूंदा हुआ, जिन में इब्तिदाई तालीम हासिलु करण बाद छोकिरा ऊची तालीम जी तहसील वञी मरकज़ी मदरसे में कंदा हुआ, जो कंहिं वॾे शहर में हूंदो हो। मुग़लनि खां पोइ बि उहो रिवाजु बदस्तूर क़ाइमु रहियो ऐं उनखे ज़ोर वठायो वियो। अकबर जे ज़माने में त मदरसनि ऐं मकतबनि जी उहा हालति हूंदी हुई
जो जेकॾहिं भितर उछलिबो त उहो बि कंहिं मदरसे में वञी किरंदो हो। उहे मदरसा ऐं मकतब न छड़ो मुस्लमाननि लाइ मख़सूस हुआ, पर मुस्लमाननि वांगुरु हिंदू बि उन में बाक़ाइदा पढ़णु ईंदा हुआ। हिंदुनि ऐं मुस्लमाननि जे बिरादराना तालुकात जी उहा हालति हूंदी हुई जो मस्जिदुनि में बि जेके मदरसा हुआ जंहिंजो उन ज़माने में आम रिवाजु हूंदो हो, उन्हनि में बि हिंदू छोकिरा बिना रोक टोक आम जाम पढ़णु वेंदा हुआ। मदरसा या मकतब अॼोकनि खुथड़ियल मुला स्कूलनि जहिड़ा न हुआ, मगर हाई स्कूलनि जहिड़ा आबाद ऐं मुनज़म हूंदा हुआ। उन्हनि में फ़ारसी तालीम जो वधीक ऐं ख़ासि तरह रिवाजु हूंदो हो, जेको मुग़लनि जे आख़िरी ज़माने ताईं पूरे बंदोबस्त सां हलंदो आयो। मगर ख़ुदा भलो करे ज़माने जे गर्दिशुनि जो जॾहिं हिंदुस्तान जन्नत निशान में मग़रिबी धारियनि लोकनि जो सिभाॻो क़दम पियो ऐं संदनि सल्तनत ते कब्ज़ो थियो, तॾहिं हिननि हिंदुस्तानी बदबख़्तनि जी तालीम जो झूनो सिलसिलो बंदि करे छॾियो, जंहिं करे फ़ारसी तालीम पोइते पइजी वई। पर उन्हनि जी उहा ज़हनियत घणो वक़्तु क़ाइमु न रही ऐं वारन हेस्टिंग्स आख़िर फ़ारसी तालीम जो वरी सिलसिलो जारी कयो, पर तॾहिं बि उहो रिवाजु वरी हासिलु न थी सघियो, उहो ओज वरी हासिलु थी न सघियो जेको अॻु हो। आकी बाकी फ़ारसीअ जा पसा सन 1835 ईस्वीअ में लॉर्ड मैकालीअ कढी छॾिया ऐं रफ़्ता रफ़्ता सन 1844 ईस्वीअ ताईं उन जो नालो निशान बि न रहियो। निसाब तालीम फ़ारसीअ जी इब्तिदाई तालीम लाइ ॻाल्हि ॿोल, ख़तो किताबत ऐं इख़लाक़ी आखाणियुनि जा किताब निसाब में दाख़िल हुआ, जहिड़ोकि पदनामा तार, करीमा मामा वकीमान, दस्तूरुल सबियान, निसाबुल सबियान ऐं इख़लास महसनी, जेके अॼु बि घणो करे उन ई लाइ मुरवज आहिनि। ऐं ऊची तालीम लाइ गुलिस्तान बोस्तान, ज़ुलेखा, इनशाए ख़लीफ़ा, इनशाए माधुराम, सह नसर ज़हूरी, पंज रुका, इख़लाक़ नासिरी, बिहार दानिश, अनवार सहेली, सिकंदरनामा ऐं शाहनामा वग़ैरह किताब हुआ। बंदर इब्न दास ख़ुशगो पंहिंजी तज़किरे में लिखे थो त मां ऐं लाला हकीम चंद नदरत हिक ॿिए जा घाटा संगती हूंदा हुआसीं ऐं ॿई गॾु मियाँ मोहम्मद आबिद वटि इख़लाक़ नासिरी पढ़ंदा हुआसीं। राजचंद्र भानदास पंहिंजे फर्ज़ंद ख्वाजा तेज भानदास खे हिकु ख़त में लिखे थो त तूं गुलिस्तान बोस्तान, इख़लाक़ जलाली ऐं इख़लाक़ नासिरी हमेशह पंहिंजे मुताले में रख। हिंदुनि जो ज़ौक़ जीअं उन ज़माने में मुस्लमाननि सवें कोहन जो सफ़र करे वञी मरकज़ी मदरसनि में सालनि जा साल रही तालीम जी तहसील कंदा हुआ, तीअं हिंदू तालिब इल्म बि घरां अटो ॿधी उन ई ॾूरां सफ़र ते तालीमी ज़ौक़ पूरे करण लाइ ॿाहिरि निकिरंदा हुआ। खेनि फ़ारसी तालीम जे शौक़ सां गॾु घणो करे अरबी तालीम जो ज़ौक़ बि हूंदो हो। लाला लक्ष्मी सिंह ग़यूरी निहायत क़ाबिल अरबी दान हो। तहरीर अक़ीदस ऐं शराए चगमनी खेसि पूरी तरह यादि हुआ। लक्ष्मी नारायण दहलवी अरबीअ सां गॾु मंतक ऐं फ़लसफ़े जो बि वॾो आलिम हो। 18 सदीअ खां पोइ हिसाबदानीअ जो तमामु घणो रवाजु पइजी वियो ऐं हिंदुनि जी तबियत जो उन ई तरफ़ कुदरती लाड़ो हो, जीअं अॼु ताईं आहे। तंहिं करे उन फ़न में मंझान केतिरा ई माहिर बिल्कुलु थोरे अरसे अंदरि पैदा थी पिया। दीवान काहिनी, रतन सिंह ज़ख़्मी, मनोलाल, भजोलाल ऐं तमकीन वग़ैरह ज़बरदस्त हिसाबदान हुआ। तिब ऐं फ़लसफ़े में बि हिंदुनि जी घणी हथ पुॼंदी हुई। रतन सिंह ज़ख़्मी, दीवान सिंह कतील, मनोलाल फ़लसफ़ी निहायत क़ाबिल तबीब ऐं फ़लसफ़ीदान हुआ। सल्तनत मुग़लिया जे ज़माने में हिंदू आम तरह नौकरियुनि में हूंदा हुआ, तंहिं करे हिननि पंहिंजो घणो तवजो इनशा, वाक़िअ निगारी, हिसाबदानी ऐं ख़ुशख़तीअ सिखण ते ॾिनो, छाकाणि त उन्हनि ई फ़ननि जो उन ज़माने जे दफ़्तरनि में रिवाजु हूंदो हो। जेतोणीकि ख़ुशख़ती मुस्लमाननि जो ख़ासि फ़न हो, मगर हिंदुनि बि उन में क़ाबिलियत पैदा करण सां की न घटायो। आर्नोल्ड साहिब बि पंहिंजे किताब मुस्लमाननि जी मुसवरीअ में उन ॻाल्हि जी ताईद कई आहे। मुंशी लक्ष्मी नारायण दहलवी ख़ुशख़तीअ में निहायत क़ाबिल हो। उन खां सवाइ शेर, फ़लसफ़े, तिब, अदब, तारीख़ ऐं इनशा में बि माहिर हो। हिंदू उस्ताद घणो करे मदरसनि मकतबनि में मुस्लमान मास्तर या मुअल्लिम हूंदा हुआ, जन वटि हिंदू छोकिरा बि निहायत प्रेम ऐं यगानगत सां तालीम हासिलु कंदा हुआ। पर तॾहिं बि केतिरा मिसाल मिलंदा जिन में मुस्लमान शागिर्दनि जा उस्ताद हिंदू आलिम बि हुआ। 18 सदीअ जे मशहूरु उस्ताद ऐं आलिम
लाला चुनीदास ज़र केतिरा हिंदू ऐं मुस्लमान पाण वटि पाढ़े आलिम फाज़िल बनाया। मुफ़्ती लुत्फ़ुल्लाह साहब मरहूम जो फ़ारसी उस्ताद मुंशी सोहन लाल आंझानी हो। जाफ़र अली हसरत जो उस्ताद राय सरब सिंह दीवाना हो। उहो ई सबबु आहे जो बिलाखमन तर्जुमा आइन अकबरी सफ़ा 351 चयो आहे त 18वीं सदीअ जे ख़तमु थींदे ई हिंदू फ़ारसी ज़ुबान में मुस्लमाननि जा मास्तर बणिजी पिया। हिंदू शागिर्दनि जा मुस्लमान मुअल्लिम। मुला अब्दुल हकीम सियालकोटी हिकु ज़बरदस्त आलिम हो, जंहिं वटि हज़ारे कुहनि ताईं तालिब इल्म हली अची तालीम पिराईंदा हुआ। मुंशी चंद्रभान ब्राह्मण जेको ज़बरदस्त मुसनिफ़ थी गुज़रियो आहे, सो संदसि ई शागिर्द हो, जंहिंखे शहनशाह शाहजहान प्यार विचां हिंदू फ़ारसीदान सॾींदो हो। अमल साले जो मुसनिफ़ मुला मोहम्मद साले लिखे थो त ब्राह्मण इब्तिदाई तालीम मौलवी साहब वटि वरिती। तंहिंखां पोइ बनवाली दास वली सां गॾु मुला शाह बदख्शीअ वटि पढ़णु वियो। वलीअ जो सूफ़ियाना लिटरेचर शायदि मुला शाह साहब जी ई तालीम करे ज़ाहिरु थियो। वली हिंदू ब्राह्मण लाइ उहो मालूम थी नथो सघे त हिन शेर शाइरीअ में कहिड़ो उस्तादु वरितो, छाकाणि त हुनजो किथे बि ज़िक्र लिखियलु असांजे नज़र मां न गुज़रियो आहे। शहनशाह आलमगीर जे ज़माने में मौलाना मोहम्मद अफ़ज़ल सरखोश तमामु वॾो आलिम ऐं फ़ाज़िल हो। उन वटि हिंदुनि जी सभ खां वॾे फ़लसफ़े ऐं शाइर भोपत राय बैरागीअ तालीम वरिती। उनखां पोइ बंदरा बिन दास ख़ुशगो बि उन साहिब जो शागिर्दु हो। उन खां पोइ जे ज़माने में मिर्ज़ा अब्दुल कादिर बेदल ऐं शेख सिराजुद्दीन अली आरज़ू ॿ वॾा आलिम हुआ, जंहिंजा हेठियां शागिर्द हुआ मुंशी अमानत राय, अमानत, शिवाराम, हया, सुखराज, सबक़त, श्री गोपाल तमीज़, हुज़ूरी ऐं नदरत। सिराजुद्दीन ख़ान अली आरज़ू पंहिंजे किताब मजमुल नफ़ाइस में पंहिंजे हेठियनि हिंदू शाइर शागिर्दनि जो तज़किरो कयो आहे। बाबू बालमकंद शहूद, पंडित जे कृष्ण, इशरत राय, आनंदराम मुखलिस, बिंद्रा बिनदास ख़ुशगो ऐं टीकचंद बहादुर, दीवान बहादुर अहिड़ो त ज़बरदस्त आलिम फ़ाज़िल थी गुज़रियो जो हू आख़िर पंहिंजे उस्ताद आरज़ूअ जे कौलनि ते बि नुक्ताचीनी करणु रियकीन रहियो। संदसि फ़ारसी लुग़त जामिअ लुग़ात जे नाले सां अॼु बि मशहूरु आहे। मीर मोहम्मद अली राय सियालकोटी उन सदीअ जो निहायत वॾो उस्तादु लिखियो वञे थो। संदसि शागिर्दनि मां मशहूरु हिंदू मुहक़िक़ हज़रत वारिस्ता सियालकोटी हिकु हो। किशनचंद ख़ुलूस इख़लास निशात ऐं मिर्ज़ा अब्दुल गनी क़बूल पिणु मशहूरु थी गुज़रिया आहिनि। बिसावन लाल बेदार, सरब सिंह खाकस्तर ऐं सरवत मौलाना मज़हरुद्दीन जाना जा शागिर्द हुआ। सिखनि जे ज़माने में पंजाब में मौलवी नूर अहमद चिश्ती बुलंद पाए जो आलिम हो। केतिरा हिंदू साहिब बि उन जा शागिर्द हुआ। ज़फ़रनामा रंजीत सिंह जो मुसनिफ़ दीवान अमरनाथ अकबरी उन जो शागिर्द हो। मुस्लमान उस्तादनि जे हिंदू शागिर्दनि सां मुहबत। असां मथे बाब में फ़क़ति मुख़्तसिर हाल उन करे ॾिनो आहे त उन ज़माने जो हिंदू मुस्लमाननि जे हिक ॿिए सां मुहबत ऐं यगानगत जो अंदाज़ो थी सघे। अॼुकल्ह जे नफ़ाक़ खे ॾिसंदे अॻियूं वक़्तु जॾहिं यादि थो अचे ॻच ॻरी था पवनि। हिंदुस्तान जूं गुज़िरियल सदियूं बेशित मिसल हुयूं। न हिंदुनि में मुस्लमानकी हुई न मुस्लमाननि में हिंदकी। ॿई क़ौमूं भाइरनि जियां गुज़ारींदियूं हुयूं। मुस्लमान उस्तादनि जो कुर्ब हिंदू शागिर्दनि सां बि अहिड़ो हो जहिड़ो मुस्लमान शागिर्दनि सां। ख़ान आरज़ू मजमुल नफ़ाइस में पंहिंजे हिंदू शागिर्दनि जो हिन रीति मुहबत विचां ज़िक्र करे थो। शहूद तख़ल्लुस अथसि निहायत मुहज़ब जवान आहे, क़ौम बि शरीफ़ जो आहे। मुंहिंजी साणसि मुलाक़ात ऐं वाक़फ़ियत अज़ीज़ुल क़दर ख़ुशगो बंदरा बन दास जे ख़त आण करे थी। तमामु सुठे सुभाउ जो नज़र अचे थो। अञा सेखड़ा उहा आहे। जेकॾहिं ज़माने साण साथ ॾिनो त बहितरीनु शाइर थींदो इनशा अल्लाह। इशरत नौजवान कश्मीरी आहे, ख़ुदा मथसि निगहबान हुजे। वीचारो निहायत वफ़ादार ऐं ग़रीब आहे। अहिड़ीअ तरह सवें मिसाल आहिनि जिन मां हिंदू शागिर्दनि लाइ मुस्लमान उस्तादनि जी मुहबत जो दलील मिली सघे थो। ख़ान साहब जे मथे कारनि अखरनि वारनि फ़िक्रनि मां पंहिंजे हिंदू शागिर्दनि लाइ
कहिड़ी न मुहबत ऐं उल्फत टपके थी। हिंदू शागिर्दनि जे मुस्लमान उस्तादनि सां मुहबत। न फ़क़ति मुस्लमान उस्तादनि खे हिंदू शागिर्दनि सां एतिरी उल्फत हुई, मगर हिंदू शागिर्दनि खे बि साणनि एतिरी अक़ीदत ऐं मुहबत हुई। बंदरा बिन दास पंहिंजे किताब सफ़ीना में जिते बि ख़ान आरज़ूअ जो ज़िक्र कयो आहे त निहायत अदब ऐं एहतराम सां खेसि क़िबला काबा मन जे नाले सां सॼियो आहे। आनंदराम मुख़लिस पंहिंजे चिठियुनि में बि इंतिहाई ख़ुलूस ऐं अक़ीदत सां पंहिंजे उस्ताद आरज़ूअ खे ख़िताब कयो आहे। शफ़ीक़ औरंगाबादी पंहिंजी तसनीफ़ुनि में जिते बि उस्ताद आज़ाद बलग्रामीअ जो ज़िक्र कयो आहे त खेसि मीर साहिबु क़िबला काबा बरहक पीर मुर्शिद जी ख़िताब सां मुख़ातिबु कयो अथसि ऐं पाण खे ग़ुलाम जो लक़ब ॾिनो अथसि। अहिड़ा हज़ारे मिसाल मौजूदु आहिनि। कहिड़ा लिखी कहिड़ा लिखूं। ख़ुदा गुज़िरियल ज़माने ते रहमत करे ऐं हिन ज़माने लाइ सुधारे जा दरवाज़ा कुशादा करे। उहो आहे मुग़ल शाही ज़माने जे हिंदू मुस्लमाननि जी हिक ॿिए सां मिठी तालुकात जो मुख़्तसिर ख़ाको ऐं हिंदुनि जे तालीमी बंदोबस्त जी हिकु धुंधली तस्वीर।